अस्सलाम वालेकुम गाइस, मां आवां जो पंहिंजो काजी अब्दुल जियां गाइस अवां ॾिठो हूंदो जेके ड्रामनि में ग़लतियूं हूंदियूं आहिनि ऐं उहे ग़लतियूं जेके असांजा एक्टर हज़रात ग़लतियूं कंदा आहिनि ऐं केॾियूं उनमें ॾुखियाइयूं पेश ईंदियूं आहिनि। अॼु मां बीठल आहियां अल फताह मॉडल टाउन ॾहरकी में, जीअं बाईपास ते उते जिते असांजे हिते ड्रामे जी शूट हले पई, ड्रामे जी रिकॉर्डिंग हले पई। तमामु बहितरीनु ड्रामो, कॉमेडी ड्रामो जेको आहे इनकरीब जेको आहे अव्हांखे ॾिसण में ईंदो, जंहिंजो नालो आहे वाह हिम्मतूं तुंहिंजी लाइ। ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं हीउ ड्रामो जेको आहे KTV जे तरफ़ां पेश कयो वेंदो। या असांजे हिन ड्रामे जेके डायरेक्टर आहिनि लाला फयाज़ चाचड़ साहिबु ऐं असांजे जेके हिन जेके चैनल जा मालिक आहिनि उहे आहिनि मोहतरम जनाब बरकत अली शर साहिबु। बहितरीनु ड्रामो आहे। अचो त दोस्तो अव्हांखे बि असां उन्हनि अदाकारनि जूं उन फ़नकारनि जूं उहे ग़लतियूं ॾेखारियूं जेके रीटेक करींदा आहिनि, जेके ग़लतियूं कंदा आहिनि, केतिरियूं ॾुखियाई पेश अचनि थियूं, केतिरी महिनत थिए थी पई असांजे हिन ड्रामे ते। ऐं बहितरीनु हिकिड़ो कॉमेडी ड्रामो आहे, खिलाइण वारो ड्रामो आहे ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे। अचो दोस्तो अव्हांखे बि मां वठी हलां थो हुते ऐं ॾिसूं था। अखबार में लिखियल हूंदो कानून अंगूर निंड में सुतल अगूर अगूर निंड में सुतल अघोर वरी हिकिड़ो ऐं उन पोइ अख़बार में इहो लिखियलु हूंदो त कानून से अगूर निंड सुतल। के ऐं पोइ अखबार में लिखियल हूंदो से कानून अगूर निंड सुतल। हाणे तो हाणे 30 रुपए जे पेट्रोल जे करे कानून ते हेॾो वॾो दाग लॻे। हाणे तो जो 30 रुपए जे पेट्रोल जे करे कानून ते हेॾो वॾो दाग लॻे ऐं कानून परेशान थिए। ऐं कानून वरी परेशान थिए। हाणे निकिरी हा हल ओके ॿुधायो नंबर 0300 फलानो ॿुधायो नंबर नोट करो 0333 722491। हा यादि रखजांइ नंबर, ठीकु आहे। ऐं तो जो मुंहिंजे हिकु रूहानी रिश्तो रहंदो, ठीकु आहे। हिते ॿिया जुमिला ॻाल्हाए आओ यादि हुजे ठीकु आहे। हिन वटा रम्स फ़क़ीर जो म्यूज़िक वाइट वाइस ओवर बि थी वियो आहे, हली वियो आहे। उन खां पोइ हिते डायरेक्शन रम्स फ़क़ीर गोदड़ी कुल्हे में विझंदे, ठीकु आहे। हाणे हिन तोखे चयो आहे त तूं जहाज़ थी ॾेखा हीअं करे ॾेखा तंग करे थो, हाणे कुल्हे में विझी चवंदे हथु मथे कंदे पोइ चवंदे जमादार जहाज़ हाणे लेट करे थो। जहाज़ जी उॾान फ़क़ीर जे काबू में न आहे। जहाज़ खे तूं बटन हणी छॾियो आहे। ठीक है क्यों कर। हेलो इधर खड़ा हूँ, रिकॉर्डिंग कर रहा हूँ, ठीक है। आधे घंटे में क्यों अदामत गोदड़ी भजी वई पर वींदे काॾे। कानून का फरार थियण जो केस वाजिब थी वई। ना उनके ॿुधाए छॾूं न, जंहिंमहिल भॼी वेंदो न पोइ गोदड़ी भॼी वई पर वींदे काॾे। कानून का फरार थियण जो तो ते केस वाजिब थी वई। ओके क्यों जमादार जहाज हाणे लैंड कराई थो पियो। हाणे जहाज सफ़ा उॾाम ते अथई छो त तूं हाणे जहाज जो बटन जोड़ी छॾियो अथई ऐं गोदड़ी भॼी वई। हाँ कंहिंजो
ओके बी ते